फरीदाबाद भरिया सिटी जे ॻोठनि जा रोड रस्ता बहाल करियो। असां इलाइक़े वासियुनि खे तकलीफ़ुनि खां बचायो। सियासी समाजी शहरनि पारां फरीदाबाद प्रेस क्लब खां सिटी गेट ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अॻूणनि कामरेड अली चांडियो, मुहर्रम बिरोही ज़मीर ख़ासकली जी एमरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 2022 महाबोध में तबाह थियल फरीदाबाद ऐं भरे पासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि आलीवाल, चारो, शाह गोदड़ियो ऐं मेहड़ फरीदाबाद रोड गुज़िरियल 4 सालनि खां अञा ताईं नई सर ठही न सघिया आहिनि, जंहिं सबबि हितां जा माण्हू सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त फरीदाबाद जे रोड रस्तनि जी बहाली लाइ असां शहरी बार बार इंतज़ार करे रहिया आहियूं, मगर सिंध हुकूमत तोड़ी चूंडियल नुमाइंदनि को बि नोटिस न वरितो आहे। हिननि वधीक चयो त सिंध में तबाह थियल सभई रोड रस्ता बहाल थी विया आहिनि, पर असांजे इलाइक़े जा सभई रोड रस्ता तबाह बणियल आहिनि। हिननि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुरतले शाह खां मुतालबो कयो त गुज़िरियल 4 सालनि खां तबाह थियल फरीदाबाद भरे पासे जा रोड रस्ता बहाल करे असांजी बेचैनी ख़तम कई वञे।